जी त हमसा वियो पंहिंजे दोस्त जे घर के त मूंखे ॾे वियो जेतिरी मूंखे लॻे पई न हालत ख़राब पई थिए त पंहिंजे दोस्त जे घर वियो ऐं अञा हुनजी रेस थींदी ख़बर न थींदी आहे कोन थींदी ऐं त रेस खे हलूं था इन करे जो असां फ्राइडे आहे ऐं जेतिरो टाइम थी चुको आहे निमाज़ जो टाइम थी वेंदो सो पंहिंजो हीअ मां पुछां ॿारनि खे सर्टिफिकेट ऐं मेडल वग़ैरह मिलनि पिया जेके जिन पार्टिसिपेट कयो या जिन जेको कुझु बि कयो हुनखे मेडल ऐं सर्टिफिकेट मिलनि पिया जीअं त हिते आउं ॿारनि जे स्कूल में आई हुअसि फंक्शन में हुते मुंहिंजी हिकिड़ी सिंधी पंहिंजी ज़बान जी हिकिड़ी सिंधी भेण मिली आहे मुंहिंजी फेन बि आहे मुंहिंजे वीलो ॾिसंदी आहे बोर्ड ॾाढो आवाज़ु कोन ईंदी केॾे मोबाइल आहिनि छो ॾिनो अथनि हिते थींदी न Parents, please be mindful of the live telecast. अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उमेद थी आहे तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां ॿुधाईंदो आहे बिल्कुलु ठीकु आहियां जी पहिरीं तव्हांखे रमज़ान जी मुबारक हुजे जो जॾहिं ही मुंहिंजो वीलॉग ईंदो रमज़ान शुरू थी चुको हूंदो पर ही वीलॉग आहे मुंहिंजो रमज़ान खां पहिरीं ॿारनि जी स्कूल में एक्टिविटी हुई हिकिड़ी उनजे लाइ असीं वियासीं पे हमसा त ख़ैर मॉर्निंग में ई वियो हलियो स्कूल जी बस अची उनखे वठी वई ज़ैद खे हलिणो न हुयो पर राति जो उनखे ख़बर पई पंहिंजो ग्रुप ते लिस्ट आई पूरी जिन जिन ॿारनि खे अवॉर्ड मिलंदा सर्टिफिकेट्स मिलंदा जिन जिन ॿारनि पार्टिसिपेट कयो स्पोर्ट्स में त उन ज़ैद जो नालो बि आयो तिन लाइ पोइ ज़ैद खे वठी पई वियसि मां चयो हलो सुठी ॻाल्हि आहे थोरो टाइम पास थी वेंदो फ्राइडे जो ॾींहुं हो ऐं उन्हनि हालांकि रखियो त ग़लति ॾींहं ते पर वीकेंड जे शायदि जेका त वीकेंड आहे ऐं सैटरडे ते हिते इलाही माण्हुनि जी मोकल नाहे हूंदी ऑफिसिस खुलियल हूंदा आहिनि त इन करे उन्हनि फ्राइडे जो ॾींहुं रखियोसीं असीं वियासीं पे स्कूल तव्हां धुंध ॾिसो केतिरी आहे मतिलबु एतिरो सीउ न हुयो पर जेतिरी धुंध हुई सो सुठो वेदर हुयो मॉर्निंग में त सुठो पोइ अॻियां हलंदे हलंदे हालति ख़राबु थी वई असांजी गर्मी शुरू थी वई ऐं हीअ मूं तव्हांखे मॉल ॾेखारियो पिए जेको पंहिंजो अच्छा हाणे ईंदो हाणे हीअ मूं तव्हांखे मॉल ॾेखारियो पिए 360 मॉल आहे इहो हिते जो ॾाढो सुठो मॉल आहे ख़ूबसूरत मॉल आहे ऐं असां मोस्टली जॾहिं मूवी ॾिसणु वेंदा आहियूं सिनेमा में त असीं हिते ई वेंदा आहियूं असांखे हिते जो सिनेमा इलाही वणंदो आहे सो ख़ैर असीं वियासीं पिए स्कूल हमसा मॉर्निंग में वियो जेको हुनजो फंक्शन स्टार्ट थियणो हुयो उहो 8:30 बजे जो हुयो पर ज़ैद खे उथणु मॉर्निंग में ॾाढो ॾुखियो हूंदो आहे स्पेशली मोकल वारे ॾींहुं सो ज़ैद खे उथंदे उथंदे देरि थी वई असांखे आई थिंक 9:30 थिया अलाए 9:45 थिया जो असीं जॾहिं पहुतासीं इलाही हद ताईं परफॉर्मेंस थी चुकियूं हुयूं ऐं हमज़ा जो मूड ख़राबु हो जो जॾहिं हुनजी परफॉर्मेंस मतिलबु एंड थियण वारी हुई असीं तॾहिं पहुता हुआसीं ऐं रश बि एतिरो हुयो जिते हिन जूं बसिस वग़ैरह बीहंदियूं आहिनि पार्किंग हूंदी आहे हिननि ॿाहिरि जी तरफ़ कयो हुयो ऐं रश एतिरो हुयो असांखे पार्किंग बि कोन मिली हुनजे करे बि असांखे चङो टाइम लॻी वियो पर थोरो घणो पंहिंजो बसि हमज़ा जी मां परफॉर्मेंस ॾिठी बसि रिकॉर्ड न करे सघियसि जंहिंजो मां हुनखे ॿुधायो न मूं चयो मां रिकॉर्ड बि कई आहे ऐं तव्हांजे सां परफॉर्मेंस ॾिठी जो हमज़ा जो पोइ मूड इलाही मतिलबु अपसेट थी वेंदो आहे हुनजो दिलि हूंदो आहे त जेको बि पंहिंजो कंहिं शइ में पार्टिसिपेट करे थो त असीं लाज़मी हुते हुजे हुनखे ॾिसूं हुते असीं पहुतासीं पर एतिरो लाउड म्यूज़िक हुयो का ॻाल्हि न सम्झ में पई अचे इन खां छा मूं त जेतिरी रिकॉर्डिंग कई थोरो रड़ियूं करे कई हुअनि पोइ मूंखे फील थियो मूंखे एतिरियूं रड़ियूं न करणु खपनि हुई तव्हांखे आवाज़ु मुंहिंजी सम्झ में अची वञे हा सो ख़ैर पहिरीं एॾी रश मूंखे अंदाज़ो कोन हुयो त एतिरी पेरेंट्स उते ईंदा पहुची वेंदा जो मुंहिंजे लाइ फस्ट एक्सपीरियंस हुयो एॾे वॾे मतिलबु हिन एॾी सुठे मतिलबु एॾी वॾे तरीक़े सां करियो इनको जेको पहिरीं जेको हमज़ा जो स्कूल हूंदो हो ज़ैद वारनि जो उन में इन तरह सां कॾहिं फंक्शन न थिया स्कूल जे अंदरि ई थींदा हुआ ऐं तमामु घटि हूंदा थिया हुते ईअं थींदो ओपन ईयर में मूंखे अंदाज़ो न हुयो सो ख़ैर मां हुते पहुची हमज़ा खे ॻोल्हणु शुरू कयो मूंखे हमज़ा चयो मुंहिंजी सेकेंड लास्ट आहे परफॉर्मेंस मूंखे हुते न टाइम लॻंदो को 11:30 पे त हिननि टाइम ॾिनो हुयो 8:30 खां 11:30 ज़ैद खे बिना फ्रेंड्स मिली विया त ज़ैद पंहिंजे फ्रेंड्स सां बिज़ी थी वियो ऐं हमज़ा खे ॻोल्हणु लॻी वियसि हमज़ा खे ॻोल्हियां त आहे किथे जो मुंहिंजो सेकेंड लास्ट परफॉर्मेंस आहे त न टाइम लॻंदो लेकिन पंहिंजो मूंखे हमज़ा नज़र अची वियो ए रश में जेके परफॉर्मेंस तव्हां ॾिसो पिया ॿारनि खे डिफरेंट कैप वग़ैरह पातल आहिनि रेड वाइट ग्रीन फ्लैग जो हुननि कलर पाए रखियो हुयो मुंहिंजो हमज़ा इन्हनि में ई हुयो मुंहिंजी परफॉर्मेंस ख़तमु थी बसि हाणे ॿार बसि पंहिंजो फ्लैग वग़ैरह घुमाए करे ऐं वापसि वञनि त मां हमज़ा खे ॾिसी वरितो मथे मुंहिंजा हस्बैंड बीठा हुआ उहो हुतां हुननि मूंखे कॉल करे ॿुधायो त हमज़ा बीठो आहे मां चयो जी मूं बि ॾिठो पर बसि इहो तुंहिंजी परफॉर्मेंस न ॾिसी सघियासीं जॾहिं कंहिंजो मूड ख़राबु थींदो लेकिन ख़ैर मां चयो न मां ॾिठी पोइ ॿार आहे विसरी वियसि त मूंखे चयां त मूंखे ॾेखारियो मूं कीअं कयो छा कयो सो खे जेके वाइट कैप वारा नंढा नंढा जेतिरा ॿार आहिनि हुन में मुंहिंजो हमज़ा हुयो त मुंहिंजो चलो ठीकु आहे थोरी हिनखे हमज़ा खे रिकॉर्ड करे छॾियां हितां वेंदे मूंखे वॉइस ओवर करण में बिल्कुलु मज़ो न आहे ईंदो मूंखे हूंदो आहे त ओरिजिनल जेको माण्हू ॻाल्हाए पियो शयूं थियनि पियूं उहे कजनि पर हुते एतिरा सॉन्ग्स हलिया पिए पंहिंजो डिफरेंट मूंखे ख़बर आहे कॉपी राइट्स लॻनि हा ऐं मुंहिंजो बेकार थी वञे हा सो ख़ैर हमज़ा वञे पियो वापसि
पोइ हितां खां पंहिंजो हमज़ा जी बसि हिकिड़ी परफॉर्मेंस सभिनि वारनि जी मां चयो हमज़ा जी बि थी वई त बसि पोइ हितां वञी पंहिंजे हस्बैंड सां गॾु बीठसि उतां खां सही तरह नज़र आयो पियो जेके ॿार में थोरी घणी परफॉर्मेंस कई पियो बाक़ी जेकी रहिजी वई हुई तक़रीबन त ख़तमु थी वियूं हुयूं इनको आख़िर में जेको हुननि बाक़ी जेको कलाकु रखियो हुयो उहो हिननि रखियो हुयो हुन जे लाइ छा हूंदो आहे रनिंग जे लाइ ॿारनि जी रनिंग वग़ैरह हुई छा चइबो आहे रनिंग खे ॿियो छा चइबो आहे मूंखे ज़हन में कोन पियो अचे पंहिंजो रेस हुई ॿारनि जी हा ॿारनि जी रेस हुई उहा थियणी हुई त उन में ज़ैद कयो त उन जो आहे असांखे बाद में ख़बर पई त ज़ैद जी जेकी रेस थी चुकी हुई उन में ज़ैद खे सर्टिफिकेट मिलणो उन में ज़ैद पंहिंजो मतिलबु पंहिंजो विनर थियो हुयो उन में थिए हा सेकेंड ते आई थिंक आयो हुयो असां वेट पियो त हिते रनिंग दुबारा थींदी ख़ैर दुबारा कोन थी पर कुझु ॿारनि जी थी असां हुन ग़लति फ़हमी में असांखे अञा ते देरि थी वियसीं हुते इलाही देरि ताईं 11:30 ताईं त असीं हुते रहियासीं सो गर्मी में हालति ख़राबु थी वई हीअ परफॉर्मेंस मूंखे ॾाढी वणी जॾहिं मां रिकॉर्डिंग कई आहे जेकी गर्ल्स आहिनि ही 8 ऐं 9 क्लास जूं गर्ल्स हुयूं जेको अम्ब्रेला सां जेकी हिन डांस कई परफॉर्मेंस ॾिनी ॾाढी सुठी हुई सो इहा मूंखे वणी मां बसि इहा हिकिड़ी रिकॉर्ड कई त तव्हां बि ॾिसो ॾाढी सुठी कई बसि इहो त जेके हिननि सॉन्ग्स हलाया आहिनि उनजे करे मूंखे मजबूरी पंहिंजो वॉइस ओवर करिणो पियो न त परफॉर्मेंस जे हुननि म्यूज़िक ते हिननि कयो पियो न अम्ब्रेला सां ॾाढो सुठो हुयो मूं ॾिठी रिकॉर्ड बि कई हा न ही वारी ॾिठी इन कैब में जेकी हुई तव्हांजी त ॿियूं त परफॉर्मेंस मां न ॾिठियूं बसि हिन गर्ल्स जी मूंखे ॾाढी वणी मिली मां थोरी रिकॉर्ड खे तव्हांखे ॾेखारी ॾाढो सुठो कयो ज़ैद खे बि हिननि चयो हो पंहिंजो पार्टिसिपेट करण लाइ पर ज़ैद न कयो उहो मूंखे हमज़ा ॿुधायो त उहा ममा कहिड़ी हुई जेकी हिननि चई हुई अदा खे करण लाइ लेकिन ज़ैद मना कई ज़ैद चयो ममा डांस पिया करनि ऐं डांस कोन कंदसि त हमज़ा ॿुधायो डांस कोन हुई उहा हा हीअ ॾिसो जेको अची वियो न हीअ पंहिंजो हथ में खणी आया आहिनि अलाए छा चइबो आहे हिनखे मूंखे ख़बर न आहे हीअ पंहिंजो स्नैक वांगुरु जेको खणी खणी घुमाइनि पिया पूरो सो इन में मूंखे हमज़ा ॿुधायो त मम्मा हिन में अदा खे चयूं पर अदा चवंदी डांस आहे ऐं कोन कंदा हालांकि मूंखे सिर्फ़ु वॉक करणी हुई डांस कोन हुई लेकिन ज़ैद मना करे छॾियो त इन जे करे तो अचण बि न कोन पियो चयो लिस्ट में नालो न अचे असां न त ज़ैद अचे बि न हा त बसि आई थिंक इहा लास्ट परफॉर्मेंस खां पोइ हिकु ॿ ॿियूं थियूं ऐं उन खां पोइ हिननि जो बसि हाणे पंहिंजो रेस वग़ैरह थींदी जेकी मूंखे लॻी ज़ैद जी आहे पर हुई कोन बसि उन खां पोइ रेस थी जेसि ताईं असीं हुते हुआसीं तेसि ताईं हमज़ा मुंहिंजो जे खून वाक़ई पी जिन हमज़ा मुंहिंजो खून पी वियो मां मूंखे पंहिंजे फ्रेंड जे घर छॾियो मां मूंखे पंहिंजे फ्रेंड जे घर छॾियो हिकिड़ो हालांकि ज़ैद जे फ्रेंड्स जो हो दिलि असांजे घर अचण लाइ पर इलाही सां असांजी मुलाक़ात न आहे न त पोइ इन करे उहो हिमत न आहिनि कंदा त पंहिंजे ॿारनि खे छॾिजे पर जिन सां असांजी मुलाक़ात आहे उहे उन थोरा पंहिंजो रिलैक्स रहंदा आहिनि त ॿारनि खे मोकिले छॾियूं सो हमज़ा मुंहिंजे पुठियां पियल हुयो मुंहिंजे मां ॿुधाईंदा Students of Harvard Kuwait are blessed to have an exemplary sporting facilitator of this category. रख छॾियो मूंखे शॉर्ट ते पाए चुड़ी शॉर्ट काकाल पर केरु पाए आयो कोन्हे असां त आयो किथे असांजी शॉट नसे त कोन पियो शॉर्ट स्टार्ट में मारो असां आ जा चलो चलो वञो हाँ भी मैं इनको रिकॉर्ड करके अब यहीं पढ़ी हो नहीं जैकेट पढ़ी है बच्चों की जी त हिते आउं ॿारनि जे स्कूल में आई हुअसि फंक्शन में हुते मुंहिंजी हिकिड़ी सिंधी पंहिंजी ज़बानी हिकिड़ी सिंधी भेण मिली आहे मुंहिंजी फैन बि आहे मुंहिंजे वीलॉग ॾिसंदी आहे गोड़ ॾाढो आवाज़ु कोन ईंदी मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त मां फस्ट टाइम जेको आहे न कुवैत में के अहिड़े वीलॉगर सां मिली आहियां जेको वाक़ई में सिंधियुनि खे जेको आहे न प्रमोट कई वेठो आहे हिन वक़्तु ॾाढो सुठो लॻंदो आहे सिंधियुनि सां मिली करे हिकिड़ी मिठड़ी ज़ुबान सां मिली करे ॿियो बसि अलाह ताला हिननि खे अॻिते करे सुठी तरीक़े सां सिंधियुनि खे प्रमोट कनि सुठी तरीक़े सां इहो अॻिते हलंदो रहे सिलसिलो थैंक यू जी मूंखे पाण ॾाढी ख़ुशी थी आहे पंहिंजी ज़बान जेको माण्हू ॾिसो न ॿाहिरि मुल्कनि में ॾाढी ख़ुशी थींदी आहे त अदी सां मिली मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे मां तव्हांखे बि ॾेखारियां परदेस में पंहिंजी ज़बान जेके माण्हू सां मिली जेकी ख़ुशी थींदी आहे केरु मूंखां पुछे मूंखे त बेइंतहा ख़ुशी थींदी आहे
त हुन भेण खे ॾिसी मूंखे ॾाढी ख़ुशी थी। उहा डॉक्टर हुई ऐं उन्हनि मूंखे सुञातो पाण अची मिली त मूंखे ॾाढो सुठो लॻो, ॾाढी ख़ुशी थी उन्हनि सां मिली करे। बाक़ी हिते ॿारनि जी रेस जे लाइ तव्हां ॾिसो पिया त हीअ तयारी लॻी पई आहे, त रेस वग़ैरह थींदी। मुंहिंजो ज़ैद पंहिंजे फ्रेंड सां गॾु तयारी करे बीठो, पोइ ख़बर पई त भई हिननि जी थी चुकी हुई जेकी, उन लाइ हिननि खे सर्टिफिकेट मिलंदा। हिते ॿारनि जी रेस हले पई, हिते ॿारनि जी रेस हले पई। जेके वीचारा बॉइज़ आहिनि लूज़र थियनि पिया, कूल आहिनि, पर जेके गर्ल्स आहिनि का जेके लूज़र थिए पई उहा ईअं पई रोए ॼण को ज़िंदगी हारे वेठी हुजे। मुंहिंजे पुठियां हिकिड़ी आहे, नज़र ईंदी आहे, ॾाढो ससरी ॾाढी आहे, पंहिंजे पीउ खे बीठी आहे नी पुठियां, पंहिंजे पीउ खे फाकुर पाए रोए वेठी जो उहा वीचारी लूज़र थी वई, सेकेंड लाइ थर्ड ते अची वई। असांजा ॿार रुगो रनिंग कनि उन लाइ वॾी ॻाल्हि आहे, मतिलबु ख़ुशि थींदा आहिनि शइ में बि, सभु फ्रेंड्स आहिनि पाण में, पर ॾिसो छोकिरियूं रोइनि थियूं। हिते ॿारनि जो टाइम थियण वारो आहे रेस जो, ॿारनि जी प्रैक्टिस पई हले। हम 1 मिनट थियो, तव्हां त हर व्लॉग में खड़ी अचो। सो ही ॿारनि जी थींदी हींअर ज़ैदी रेस, उनजी प्रैक्टिस पई हले। पूरी वो है, वो लोकेश की बहन। सफाइयाँ शुरू हो गई हैं। छेड़स को ज़ैद मां तव्हांखे चयो त मिलो त सही मुंहिंजी मदर सां। कैसा? अरे आ जाओ मैं कह रही आ जाओ, उनसे एक बार हम लोग मिलते हैं, हम लोग निकलते हैं बस। ये त बसि ॿारनि खे ख़बर पइजी वई त उन्हनि जी रेस न आहे, रेस थी चुकी हुई, जंहिंजा हुननि खे हाणे मेडल ऐं सर्टिफिकेट मिलंदा। सो बसि ॿार सभु अची हिते बीह रहिया आहिनि पंहिंजो सर्टिफिकेट वग़ैरह जे लाइ। हमज़ा पंहिंजे फ्रेंड जे घर वियो हुयो, त बसि एंड हले पई, एंड में ज़ैद खे सर्टिफिकेट मिलंदो। त मुंहिंजो बसि हाणे तव्हां खां बि इजाज़त वठां। उमेद थी कयां त तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो। सुठो लॻे त मूंखे कमेंट्स कजो, मुंहिंजे वीडियो सुठी लॻे त उनखे लाइक बि ज़रूरु कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। सो मूंखे हाणे ॾियो इजाज़त, इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़। يا بصارة تعالى يلا شكرا وتصدق كل حاجة. Relay running race girls winners Rawan Ali, Ruqayya Ali, Reem Mohammed and Iman Azman. Finally. Parents, please be mindful of the live telecast. Live telecast. How long was it?